जय झूलेलाल। अॼु मास्टर रांझन जो 101 बर्थडे असां मल्हाए रहिया आहियूं ऐं 101 बर्थडे त अथनि, पर मां सोचींदी आहियां कि मूंखे मास्टर रांझन खे ॾिठे शायदि 50 साल घटि में घटि थिया हूंदा। असांजे घर में हर सूमर ॾींहुं ईंदा हुआ, छाकाणि त दादा पंजवाणी जे घर में चौंकी थींदी हुई। पर दादा पंजवाणी जे घर में चौंकी खां अॻु मास्टर रांझन ईंदा हुआ असांजे घर में। मम्मी खे चवंदा पारू चांहि ॾुक प्यार, बसि चांहि पी ऐं भॼंदा हुआ चौंकी लाइ। ऐं जंहिं ॾींहुं मास्टर रांझन को नओं गीत, का नई रचना, को नओं कलाम, को भक्ति गीत लिखियो हूंदो हो या कंपोज़ कयो हूंदो हो त मम्मी दादा खे अची ज़रूरु ॿुधाईंदा हुआ। असुलु ॿार वांगुरु एक्साइटमेंट हूंदी आहिनि कि अरे पारू ॾिस हीउ गीत कीअं आहे, सुठो आहे, दादा पंजवाणी खे वणंदो कि न। ऐं मम्मी, असांजा दादा पंजवाणी सभु उन्हनि जा राग ॾाढो अप्रिशिएट कंदा हुआ, छाकाणि त उन्हनि जी ॿोली ॾाढी सवली आहे, एॾी सवली आहे जो नंढो ॿार बि ॻाए सघे, ॿुढो बि ॻाए सघे, जवान बि ॻाए सघे। दैट वॉज मास्टर रांझन। अॼु मूंखे चयो अथनि कि हुननि जे भक्ति गीतनि ते ॻाया। असांजे भारत देश में सभु भॻवान पूॼा वेंदा आहिनि। चपे चपे ते तव्हांखे मंदिर मिलंदो, किथे हनुमान जी जो, किथे राम जो, किथे कृष्ण जो। ऐं इहा ॻाल्हि मास्टर रांझन सही सुञाती हुई ऐं हिकु हिकु भॻवान ते हुननि कलाम लिखिया। ऐं कलाम लिखिया, मां हुननि जो किताब पेई पढ़ा, हुन में उहो राग बि लिखंदा हुआ। जीअं मां, छाकाणि त ही वॉज अ कंपोज़र टू, लिखंदा बि हुआ, कंपोज़ बि कंदा हुआ, ॻाईंदा बि हुआ, बाजो बजाईंदा हुआ। त पोइ उनखे जीअं ॿियो को सवलाई सां ॻाए सघे ईअं लिखंदा हुआ। ऐं भक्ति उन्हनि जो त भॻवान में अटूट विश्वास हो। हिकु भॼन में त मूं ॾिठो आहे, गुरु नानक जो घर आहे, ही त दुआउनि जो घर आहे। ॿिए भॼन में वाहेगुरु सां गॾु हुननि सीताराम खे गॾियो आहे। वाहेगुरु वाहेगुरु सभई चओ, तव्हांजा ॿेड़ा थींदा पार। सीताराम सभई चओ, तव्हांजा ॿेड़ा थींदा पार। ऐं मास्टर रांझन बिकॉज ही वॉज वर्सटाइल, हुननि गुरु नानक जिन ते कवाली ठाही, हुननि संत कंवरराम ते का भॼन लिखिया, झूलेलाल साईं ते त ऑफकोर्स लिखिया अथनि। हिकु भॼन लिखियो अथनि राग आस में कृष्णा ते जेकी उन में सॼे गीत में कृष्णा जी स्टोरी नथी अची वञे, उनजो बचपन, नंढपण, माता पिता, हुनजी रास लीलाऊं, राधा, सभु था अची वञनि। उहा हुई मास्टर रांझन जे कलम जी वैरायटी। ॿियो लिखियो अथनि राग पहाड़ी में, राम रंग में मनरो लॻाए, राम रंग में मनरो लॻाए। ॿियो मूं हिकु न मां शिवा ते त हुननि घणाई गीत लिखिया आहिनि। राग भैरवी में लिखियो अथनि महादेव जो सिमरन कर, महादेव जो सिमरन कर। ऐं हिकु गीत अथनि जेको अथनि जंहिंमें राम ऐं श्याम ॿिन्ही खे कंबाइन करे सघे आहिनि ऐं सुठो गीत लिखियो अथनि। घड़ी घड़ी जो तूं राम खे रिझाए, मिठड़े श्याम खे रिझाए। मतिलबु मास्टर रांझन खे सभिनी भॻवाननि जी ॼाण हुई, उन्हनि में विश्वास हो, ऐं तॾहिं हू एतिरा सुठा सवला गीत लिखी सघिया जेके असां अॼु ताईं ॻायूं था, गुनगुनायूं था, पंहिंजे ॿारनि खे सेखारियूं था ऐं कॾहिं न विसारे सघंदासीं। मां मास्टर रांझन जे सॼे परिवार खे वाधायूं ॾींदसि कि ही प्रोग्राम हुननि आयोजन कयो आहे हुननि जी यादि में, ऐं हीअ असांजी ट्रिब्यूट आहे शला एक्सेप्ट ते। जय झूलेलाल।